फैज़गंज में अफ़गानी जी सिंध में आबादकारी खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। जसकंड जे सॾ ते गो अफ़गानी गो एहतजाजी रैली कढी बहिराण हाईवे खां पक्का चांग शहर जे मुख्य चौक ताईं एहतजाजी मार्च करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि सरफराज़ मेमण, शाज़ खादिम, मुस्तफ़ा बगड़, अल्ताफ़ सिंधी इन्हनि चयो त लखे अफ़गानी कराची, हैदराबाद, सखड़ समेत नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में रिहाइश अख़्तियार करे सरकारी तौर मक़ामी सहूलियतकारनि जे ज़रिए कूड़ा शनाख्ती कार्ड ठाराइण बाबति तेज़ी सां गैर क़ानूनी तौर मिल्कियतूं ख़रीद करे रहिया आहिनि। उन चयो त दहशतगर्दी वाक़िअनि सां गॾु इस्टे ऐं मंशियात जे कुदे कारोबार में बि अफ़गानी मुलविस आहिनि, जंहिं करे पुरअमन सिंध धरती में अमन अमान जी सूरतहाल ख़राब थी चुकी आहे ऐं रतो चाढ़ जे वाक़िअनि में बेपनाह इज़ाफ़ो थी रहियो आहे। उन चयो त हथ वठी गैर क़ानूनी धाड़ियुनि खे आबाद करे सिंध जे वसीलनि मथां कब्ज़ो करण सां गॾु सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे, जंहिं लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। इन्हनि आलमी इदारनि इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां अफ़गानी शहरियुनि ऐं समूरनि धारियुनि खे सिंध मां नेकाली ॾेई संदनि मुल्कनि ॾांहुं वापसि मोकिलण जो मुतालबो कयो आहे।